साकिब कॉलोनी मेड़ में ये रीमा हिते मौजूदु आहे। रीमा पंहिंजी कुराड़ी अंबड़ ऐं पीरसन बाबे सां हिते इतिजाज कयो आहे त कुझु महीना अॻु में हिन जी शादी थियल हुई गुलाब चांडियो आहे उन सां, ऐं कुझु महीना अॻु में उहा शादी कोर्ट जे ज़रिए उन खां तलाक वरिती हुई ऐं उन खां पोइ हिन आबिद मलाह सां शादी कई आहे ऐं उन जी शादी खां पोइ उहो गुलाब चांडियो आहे उन जी घरवारी निमाणी मुस्मात निमाणी ऐं संदसि जा ॿाहिरि आहिनि अतुरा अज़ीज़ा ॿिए के आहिनि उहे हिननि खे तंग करणु लॻा आहिनि ऐं हुननि अॼु हिननि जे घर ते हमिलो करे हिन नंढड़ी हिन छोकिरी खे अगवा करण जी कोशिशि कई। जॾहिं त पाड़े वारनि हिन खे छॾाए वरितो। हीअ डंडा बि हिननि हथ कया आहिनि जेके पाड़े वारनि हथ कया आहिनि ऐं उन्हनि हिन खां पाड़े वारनि जे अचण खां पोइ हीअ भॼी विया आहिनि। वधीक ही रीमा मौजूदु आहे। जी रीमा, छा मसइलो आहे बाबा? मसलो इहो आहे त इहो घर में अचे आई निमाणी अज़ीज़ इहे अचे अतुर अली हसन सभु घर में आया असांखे विड़िया मुंहिंजी अम्मी सां मूंसां सभिनि सां विड़िया पोइ डंडा खणी आया पोइ असांजे पाड़े वारनि असांखे छॾायो। न छो तोसां विढ़ण आया? छो मूंखे अगवा करण आया। अगवा करण आया? तोखे अगवा छो था कनि? मूंखे माना चवण पिया तूं घर वठी पा वञनि होॾे। न तुंहिंजी शादी हाणे हिन आबिद सां थियल आहे। अॻु में तुंहिंजी शादी हुई गुलाब सां। गुलाब खां तो तलाक वरिती आहे कोर्ट जे ज़रिए ऐं कोर्ट प्रोडक्शन बि तोखे ॾिनी आहे। उन खां पोइ बि हू तोखे हाणे अगवा छो था करनि? अगवा त करनि त बि चवनि था असां कोर्ट खे नथा मञूं। कोर्ट खे नथा मञूं ऐं हाणे तुंहिंजी कोर्ट जी तलाक खां पोइ तुंहिंजी शादी बि थियल आहे पोइ बि तोखे चवनि था इहा शादी इहो निकाह असां नथा मञूं ऐं तोखे अगवा करण जी कोशिशि था कनि। अच्छा, इहे केरु केरु अॼु तोखे अगवा करण आया? अतुर अली हसन निमाणी अज़ीज़ इहे चारई। हुननि वटि हथियार हुया? हथियार वर में हुयनि। ॿिया छा हुयनि? डंडा हुयनि? डंडा आहे खणी। इहे डंडा पाड़े वारनि फुरिया? हा, पाड़े वारनि। हाणे तव्हांजो कहिड़ो मुतालबो आहे? एसपी खां कोर्टुनि खां? कोर्टुनि खां तव्हांजो मुतालबो कहिड़ो आहे? कहिड़ी अपील था कयो? जिते वियाऊं थाणनि ते वियाऊं जेलनि में वियाऊं असांजी अदालत। तव्हां एनसी तव्हां रिपोर्ट तव्हां का FIR कराई आहे गुलाब जी या गुलाब जी घर वारी? कुझु कराई असांखे केरु नथो ॿुधे। इहो केरु नथो ॿुधे? असांखे सभु कुझु आहे जमा उहे बि नथा ॿुधनि। नाज़रीन, असां हिते हींअर मौजूदु हुयासीं साकिब कॉलोनी में। हीअ मुंहिंजो जेको न्याणो आहे इहो बि गॾु आयो आहे। इहो अज़ीज़ उहो वॾी बढ़त वठी 10,000 उल्टे हुनखे हथ मां थो खणा ॾियां। हिनजो कहिड़ो कमु आहे त मूंसां इहो ज़ुल्म थो करे? छो थो अचे? रीमा ऐं पंहिंजी अमड़ ऐं पीउ सां गॾु एहतिजाज कयो आहे त कुझु महीना अॻु में अॻिले मुड़ुस खां आऊं तलाक वरिती हुई कोर्ट जे ज़रिए ऐं हींअर आऊं शादी कई आहे आबिद मलाह सां, मगर अॻिले मुड़ुस जी अॻिली जेका घरवारी आहे निमाणी ऐं उन जा ॿाहिरि आहिनि उहे मूंखे अगवा करण जी कोशिशि कनि था ऐं जेका मूं हींअर शादी कई आहे शरई हिसाब सां उन शादी खे बि नथा मञनि। हिन अपील कई आहे SSP खां, DSP मेड़ खां, SHO मेड़ खां त मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं जवाबदारनि जे ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई कई वञे।